खुलजी स्टेशन लॻे प्यारो स्टेशन भरिसां राहूजा माइनर शाख खे ॻोठ ट्रगा वटां 30 फुट घारो बरसात जी तबाहकारी जा सूर ताज़ा करे वरिता। 100 एकड़ लखे रुपयनि जी मालियत वारो पोखियल ज़रई फसल ॿुॾी वियो। उन मौक़े ते आबादकारनि रईस बहादुरुद्दीन ट्रगो, रईस माजिद ट्रगो ऐं ॿियनि साहफ़िन ॾाढो दाईंदे ॿुधायो त हालिया बरसातुनि जे सूरनि खां अञा असांजी जान न छुटी हुई त वरी मथां इरीगेशन खातो दादू जी नाअहली ऐं ग़ैर ज़िम्मेवारी सबबि असांजो 100 एकड़नि ते पोखियल ज़रई फसल, जंहिंमें ताज़ो पोखियल कणिक, सारियुनि जो तयारु थियल फसल ऐं कमंद राहूजा माइनर शाख खे 30 फुट घारो पवण सबबि लुढ़ी तबाह थी चुको आहे। हुननि इरीगेशन जे वज़ीर, चीफ इंजीनियर, DCO दादू, वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त ॿुॾी वियल फसल मां जल्द खां जल्द पाणी कढाए असांजो थियल लखें रुपयनि जो अज़ालो करे ॾिनो वञे ऐं नाअहल सुस्त ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ जांच कराए उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।